अस्सलाम वालेकुम दोस्तों, टेक्निकल सिंधी चैनल में खुश आमदीद। जी दोस्तों, ही हिकिड़ो वीपीएन है एश टनल प्लस जेको ज़ोंग सिम ते तमाम बेहतरीन स्पीड से हली रहियो आहे। तव्हां भी इनके ट्राई करे ॾिसो, इंशाअल्लाह हिन मां तव्हांखे घणे मां घणो फ़ाइदो थींदो। बिल्कुलु फ्री, न व्हाट्सअप जो पैकेज न फेसबुक जो बगैर पैकेज जे सिर्फ़ु तव्हांखे हिकिड़ी फाइल मां जेका ॾींदुसि उहा तव्हां हिन वीपीएन में अपलोड कयो। इंशाअल्लाह इंटरनेट तेज़ तरीन तव्हां हलाए सघंदो। दोस्तों, कुछ ॾींहं पहिरियां ही वीपीएन बंद थी चुका। हाणे हिकु दफ़ो ॿीहर वरी ही जेके वीपीएन हली रहिया आहिनि इन्हनि मां तव्हां भी फ़ाइदो वठो ऐं तव्हांखे गुज़ारिश कंदासीं त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो ऐं कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे ही वीपीएन कीअं लॻो। एशिया टनल प्लस प्ले स्टोर ते मौजूदु आहे। तव्हां हिनखे जेको आहे त डाउनलोड कयो। तमामु बेहतरीन स्पीड आहे हिन जी। ॿिया हूअं त खोड़ सारा वीपीएन आहिनि, पर हिन जी स्पीड मूंखे तमामु बेहतरीन लॻी। तव्हां भी हिनखे ट्राई करे ॾिसो। त हलूं था वीडियो की तरफ़। सभ खां पहिरीं तव्हां हिनखे डाउनलोड कंदव। डाउनलोड करण खां पोइ तव्हां हिनखे जेको आहे त वीपीएन खे तव्हां हिते ऑप्शन आहे ओपन जो, तव्हां हिनखे ओपन कंदव। ओपन करण खां बाद में तव्हांखे कुझु हिन जो इंटरफेस जेको आहे त हिन वांगुरु नज़र ईंदो। तव्हां ही ऑप्शन लेटर कंदव। हिन ऑप्शन खे तव्हां लेटर आर लिखियल आहे हिनखे तव्हां हणंदव। वरी ॿीहर ही लिखियल आहे लेटर ऑप्शन आयो आहे, हिनखे हणंदव। ओके आई अंडरस्टैंड हिनखे हणंदव। इन खां बाद में वरी तव्हां हे ओके वारो ऑप्शन ईंदो। हिन ओके वारे ऑप्शन खे क्लिक कंदव। क्लिक करण खां बाद में कुछ इंटरफेस हिन जो हीअं नज़र ईंदो। हाणे तव्हांखे हिते फाइल अपलोड करणी आहे, जेका तव्हां मां वीडियो जी डिस्क्रिप्शन में व्हाट्सअप ग्रुप जी लिंक ॾींदुमि, उहा जॉइन कयो। उन में तव्हांखे उहा मां लिंक ॾींदुसि, उहा लिंक तव्हां हिते अपलोड कंदव। ठीक आहे। सभ खां पहिरीं मथे 3 लाइनियूं आहिनि, उही ॾिसो 3 लाइनियूं। इन 3 लाइनुनि खे तव्हां क्लिक कंदव त हिते हेठि ऑप्शन आहे इम्पोर्ट कॉन्फिग जो। ठीक आहे। हिनखे तव्हां क्लिक कंदव। अलाउ वारो ऑप्शन ईंदो, हिनखे क्लिक कंदव। हाणे हिते जिते तव्हांजी उहा फाइल पई आहे उहा तव्हांखे हिते ॻोल्हणी आहे। मुंहिंजी फाइल त GB व्हाट्सअप में पई आहे, छो जो मूं उहा व्हाट्सअप वारे फोल्डर में ई रखी आहे। तव्हांखे अगरि व्हाट्सअप ते इहा फाइल डाउनलोड व्हाट्सअप तां कंदव त तव्हांजी बि फाइल इहा व्हाट्सअप वारे फोल्डर में ई पई हूंदी। त मुंहिंजी इहा फाइल पई आहे टेक्निकल सिंधी एशिया टनल जे नाले सां। हीअ तव्हां मां हिनखे क्लिक कंदुसि त हिते उहा ऐड थी वेंदी। हाणे तव्हांखे ॿियो कुझु बि न आहे करिणो, सिर्फ़ु तव्हांखे हिते स्टार्ट वारे बटण खे जेको आहे तव्हांखे हणिणो आहे। ऐं त ॾिसूं था ही असांजो वीपीएन कनेक्ट थिए थो या नथो। तव्हां दोस्तों ॾिठो त ही हिकु क्लिक करण सां ई वीपीएन कनेक्ट थी वियो आहे ऐं तमामु हिन जी स्पीड तेज़ आहे। मां तव्हांखे चेक करायां थो। ही एड आयो आहे, एड खे मां क्लोज़ कंदुसि। हाणे तव्हां वटि ही वॉच वीडियो फ्री वारो ऑप्शन ईंदो। अगरि तव्हां वधीक हिकिड़ो एड ॾिसंदव त अञा वधीक टाइम तव्हांजो वधंदो, पर हिनखे मां एड खे नथो ॾिसां। तव्हां अगरि एड ॾिसंदव त तव्हांजो टाइम जेको आहे हिते वीपीएन जो वधंदो वेंदो। न ॾिसंदव बि तव्हांजो को मसइलो न आहे, तव्हांजो वीपीएन कनेक्ट थियल हूंदो ऐं तव्हां वटि फ्री इंटरनेट हलंदी। हीअ एड ॾिसंदव त हीअ सिर्फ़ु टाइम तव्हांजो वधाईंदो। हिन एड खे मां ख़तमु कंदुसि ऐं हाणे हिन ऑप्शन खे बि मां ख़तमु कयां थो। ही तव्हां अगरि हिनखे क्लिक कंदव त हिकिड़ो एड ओपन थींदो, उहो तव्हांजी मर्ज़ी आहे कयो न कयो। हाणे मां हलां थो यूट्यूब जी तरफ़ ऐं यूट्यूब तव्हांखे ॾेखारियां त उहो हले थो या न। यूट्यूब खे ओपन कयूं था। दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त असांजे वीडियो खे लाइक ज़रूरु कयो। ही ॾिसो, ओपन करण सां ई जेको आहे त वीपीएन मुंहिंजो कनेक्ट थियल आहे ऐं ही मुंहिंजो यूट्यूब जेको आहे हली रहियो आहे तमामु सुठे तरीक़े सां। त दोस्तों तव्हां हिन मां फ़ाइदो वठो। वीडियो पसंदि आयो हुजे त कमेंट में असांखे ज़रूरु ॿुधाइजो। अल्लाह हाफ़िज़।